नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब साइंस एंड टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जे नेब बाबति बयान जो नोटिस वठी छॾियो आहे, जंहिं में हिन चयो त एहतसाब असां करे रहिया आहियूं। नेब न एहतसाब जे इदारे तरफ़ां जारी पधिराई मूजिबि नेब हिन बयान खे रद्द कंदे चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर इहो बयान हक़ीक़त जे ख़िलाफ़ आहे, जंहिं सां न रुॻो नेब जी शाख मुतासिर थी आहे, पर फ़र्ज़ ऐं महिनत सां बदउनवानी जे ख़ात्मे लाइ कमु कंदड़ आफ़ीस ऐं एहलकारनि जे कम जी नफ़ी थी आहे। पधिराई में चयो वियो आहे त फवाद चौधरी जो ॼाणियल बयान जारी जांच ते असरअंदाज़ ऐं जांच में रंडक पैदा करे सघे थो। नेब गॾोगॾु इहा बि ॾिनी आहे त अॼु तारीख़ हुकूमत जे तरफ़ां नेब खे एहतसाब जे लाइ को बि रेफरेंस नाहे मोकिलियो वियो। ॼाणियल पधिराई मूजिबि नेब चेयरमैन जे नेब रावलपिंडी हिदायत कई आहे त फवाद चौधरी जे बयान जे नक़ल पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी खां हासिल करे उन जे ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वञे। ख़्यालु रहे त साइंस एंड टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इहो बयान ख़ानगी टीवी चैनल जे प्रोग्राम में ॾिनो, जंहिं में हिन चयो आहे त असांजो वाइदो कयो आहे त असां एहतसाब कंदासीं। अल्लाह जो शुक्र आहे असांखे कंहिंजो बि एहतसाब करणो हो, असां कामयाबी सां कयो। इन ते सहाफ़ियुनि सवाल कयो आहे त तव्हां एहतसाब करे रहिया आहियो या न। नेब, जंहिं ते फवाद चौधरी चयो त असां करे रहिया आहियूं, उन खां पहिरीं नेब किथे हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।